मुझे नजर में वाकया गुजरा मैं तुम सहाबा में खिदमत जो जज्बो हो। हजरत उमर रजी अल्लाह ताला उनके एक तो वो दिल में ख्याल है, वो तवज्जो बोर त नथी आयो, थक जी पो तुमके बुधाए जो मारी तवज्जो कजाए। हजरत उमर के दिल में ख्याल आयो एक अंबड़ कुराड़िया अखिन खां नाबीना चीमा इन अंबड़ कुराड़ी जी खिदमत क्या मदीने जी सरजमीन। हजरत उमर आयो, अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते दरवाजे के खड़काई, अंदर आवाज आयो दरवाजे ते केरा। अम्मा मां उमर आयो। हाँ अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए, कंहिं सामान जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए, सफ़ाई जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए। अम्मा जेकॾहिं पाणी जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए। अम्मा चवण लगी उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर दे, तोखां पहिरियां को अल्लाह जो बानो आयो, सफ़ाई सुथराई भी करे वियो आहे, मटको पाणीअ जो भी भरे रखी वियो आहे। हज़रत उमर चयो अॼु देर थी वई आहे, सुभाणे थोड़ो सवेर मां अम्मा जी खिदमत करण ईंदुमि। ॿियो ॾींहुं थियो, हज़रत उमर सुबुह जे निमाज़ जे वक्त अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते आयो, दरवाजे के खड़काई, आवाज आयो दरवाजे ते केरा। अम्मा मां उमर आयो। हाँ कल देर थी वई, अॼु सवेर आयो। हाँ अम्मा अॼु खिदमत जो मौको मिले। अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए, सफ़ाई जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए। अम्मा पाणी जी ज़रूरत आहे मां उमर खे ॿुधाए। तवज्जो कजाए नौरंग वारो। अम्मा कुराड़ी चवण लगी उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर दे, तोखां पहिरियां को अल्लाह जो बानो आयो, सफ़ाई सुथराई भी करे वियो आहे, मटको पाणीअ जो भी भरे रखी वियो आहे। हज़रत उमर चयो त केर आयो, ॿियो ॾींहुं आहे गोए खई थो वञे, ठीक है सुभाणे भला अञा सवेर ईंदुमि, अम्मा जी खिदमत करनी है, खिदमत जो जज्बो आहे। टियों ॾींहुं थियो, हज़रत उमर तहज्जुद जे निमाज जे वक्त इन ऊंदह में अधरात में अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते आयो। तव्हां असां त निमाज पढ़ण जे लाइ तैयार न आहियो, पर नौरंग वारो रब मोहम्मद जो कसम मदीने जे मीर जा सहाबा आमिना जे लाल जो सहाबियाणियूं तहज्जुद भी कज़ा कोन कंदा। दरवाजो खड़काई, आवाज आयो दरवाजे ते केरा। अम्मा मां उमर। हाँ ॿ ॾींहं देर थी वई, अॼु त धरात जो आयो। हाँ तहज्जुद जे निमाज़ जे वक्त ते आयो। हाँ अम्मा अॼु खिदमत जो मौको मिले, अम्मा के सामान जी ज़रूरत हुजे मां उमर खे ॿुधाए, सफ़ाई जी ज़रूरत हुजे मां उमर खे ॿुधाए। अम्मा पाणी जी ज़रूरत हुजे मां उमर खे ॿुधाए। अरे तवज्जो कजाए, अम्मा कुराड़ी चवण लगी उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर दे, तोखां पहिरियां को अल्लाह जो बानो आयो, सफ़ाई सुथराई करे वियो आहे, मशकीज़ खणी वियो आहे, इठो पाणी भरे मोटी आयो। हज़रत उमर अची वियो गुस्से में भरी, टियों ॾींहुं तहज्जुद जे वक्त आयो आहियां त बि गोए, वॾी ॻाल्हि आहे, कुंड वटी बीह ॾिसां सही आहे केरु। थोड़ी देर गुजरी, एक अल्लाह जो बानो आयो, ॾिठो ने कुल्हन ते पानी जी भरियल मशकीज़ पई आहे। अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते आयो, इजाज़त तलब कई, अंदर वियो, मशकीज़ मां पानी मटके में लाथई, वांदाई ॿाहिर निकितो, वञण लॻो, चूंकि ऊंदहि हुई। हज़रत उमर जो अल्लाह जवान बिह जाए बिह जाए बिह जाए। हज़रत उमर अॻिते आयो, जॾहिं टियों ॾींहुं आहे मां अम्मा कुराड़ी जे दरवाजे ते अचां थो, मां अम्मा जी खिदमत कयां, तूं रोज़ कोई खई थो वञे, अल्लाह जवाना तूं आहे केरु। किताबन में अचे थो जने हज़रत उमर उन अल्लाह जे बाने जे करीब आयो, चूंकि अधरा जो टाइम ऊंदहि जो वक्त हो, ॾिठई इन ऊंदहि जे वक्त में भी उन अल्लाह जे बाने जे चेहरे ते बुट लगल हुई। बुट समझो था ना बा, बुट ये चेहरो बंद हो, सहाबा खिदमत कंदा। हा दुनिया वारा न ॾिसनि, रब ॾिसे थो। सहाबा खिदमत कंदा। हा दुनिया वारा न ॾिसनि, रब ॾिसे थो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उमर आयो, झटके सां उन अल्लाह जे बाने जे चेहरे ता निकाब खे लाथई। डोरंग वारो जॾहिं उन अल्लाह जे बाने जे चेहरे ता निकाब लथो, हज़रत उमर परेशान थी वियो, छो त साम्हूं बीठल का मामूली शख्सियत न हुई। अल्लाह जो कसम साम्हूं बीठल वक्त जो अमीरुल मोमिनीन जनाब अबू बकर सिद्दीक हो। ही चवान सहाबा तो सहाबा थे, वक्त इंतहाई मुख्तसरा ताजु रड़ियों रब जे अर्श के हलाल मोहब्बत सुभान अल्लाह।
सहाबा तो सहाबा थे कि हर शब दिल की ईद होती थी। सहाबा तो सहाबा थे कि हर शब दिल की ईद होती थी। खुदा का फजल शामिल था, नबी की दीद होती थी।